कराची में पार्किंग माफिया एक भेरो ॿीहर सरगर्म थी वई आहे। बाज़ारुनि, फुटपाथ्स ऐं फ्लाई ओवर्स हेठां पार्किंग जा गैर क़ानूनी अॾा क़ाइमु कया विया आहिनि। पार्किंग जा पैसा न ॾींदड़ शहरियुनि सां पार्किंग मुलाज़िमनि झेड़ो कनि था। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शहज़ाद जलवाणी। कराची में हिकु दफ़ो ॿीहर पार्किंग माफिया सरगर्म। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पार्किंग माफिया पाण मुरादो अॾा क़ाइमु करे वरिता आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि, बाज़ारनि, शॉपिंग मॉल, फुटपाथनि, ऑफिसनि, फ्लाईओवरनि हेठां ऐं ख़ाली प्लाटनि ते पार्किंग माफिया पंहिंजा मुलाज़िम बीहारे गैर क़ानूनी पार्किंग जा अॾा क़ाइमु करे वरिता आहिनि। गैर क़ानूनी पार्किंग ते बीठल मुलाज़िम किथे त जाली रसीदूं आवाम खे ॾेई ओगाड़ी कनि था या किथे वरी रसीदनि बिना ई ओगाड़ी कई वञे थी। फ़ी मोटरसाइकिल 30 रुपया ऐं फ़ी कार 50 रुपयनि खां 100 रुपया वसूल कया वञनि था। जेकॾहिं को माण्हू पार्किंग फीस नाले इन भत्ते ॾियण खां इनकार थो करे त पार्किंग ते बीठल मुलाज़िम उन माण्हूअ खे गाॾी गुम थियण या वरी लिफ्टर ज़रिए गाॾी खणाइण जी धमकी ॾेई ब्लैकमेल करे हर सूरत में पंहिंजो मुक़ररु कयल भत्तो वसूल कनि था। सिंध हाई कोर्ट पार्किंग माफिया ख़िलाफ़ कार्रवाई करण जो शहर जी इंतज़ामिया खे हुकुम ॾिनो त शहर में कुझु अरसे लाइ पार्किंग माफिया गुम थी वई, पर कुझु ई अरसो गुज़रण बाद पार्किंग माफिया शहर में हिकु दफ़ो ॿीहर सरगर्म थी वई आहे। जिते आम माण्हू जो गुज़ारो ई मुश्किल थी वियो आहे त उते उहो ई आम माण्हू उन क़िस्म जे भत्ते ॾियण ते मजबूर आहे। जिते इंतज़ामिया पारां पार्किंग जा ठीका ॾिनल आहिनि, उन्हनि लाइ बि पार्किंग फीस सरकारी तौर फ़ी मोटरसाइकिल 10 रुपया ऐं फ़ी कार 30 रुपया मुक़ररु थियल आहे, पर शहर में किथे भी उन ते अमल नथो कयो वञे। अगर कोई पार्किंग पे करता नहीं है तो उसके साथ रोज़ाना की बुनियाद पे कोई झगड़े हो रहे हैं और गाड़ी की कोई पता नहीं है कि जिसने पार्क की है कि उसकी रिस्पॉन्सिबिलिटी किसी के पास नहीं है। एक माफिया है, माफिया ने अपने थ्रू ही जो है वो एक कॉन्ट्रैक्ट लिया है और उन्हीं कॉन्ट्रैक्ट को वो आगे कंटिन्यू कर रहे हैं। यहाँ रिहायशी लोग हैं वो परेशान है, जो यहाँ के ऑफिस में काम करते हैं बैंक वाले वो परेशान है, जिसमें लेडीज ज़्यादा है। और इतने लोग, एक आदमी अगर सुबह निकलता है उसको 10 जगह जाना है तो 10 जगह 50-50 रुपये देगा क्या? वो कोई इंसानियत है? कोई पूछने वाला नहीं। अंधेर नगरी लगी है। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट को एक्शन लेना चाहिए। जिधर या उधर पार्किंग सिस्टम यही बनाया हुआ, 30 रुपये 20 रुपये 30 रुपये 20 रुपये। पर नहीं देंगे तो यही होगा कि बाइक ही आपकी रोड पे खड़ी होगी और वो आएंगे ट्रैफिक पुलिस वाले, वो उठा के ले जाएंगे रोड से, फिर वहाँ जाके 200 रुपये 300 रुपये चार्ज दो, 200 रुपये दो। फिर तो ये लड़ते झगड़ते हैं और फिर बाइक लगाने भी नहीं देते और फिर वही होता है बाइक उड़ जाती है। और पर्ची इनके पास होती नहीं है, 20 रुपये की पर्ची देते हैं तो 50 रुपये मांगते हैं। लेकिन अच्छे लोग भी हैं पर्ची के साथ। ये लोग भी तो बेचारे दिहाड़ीदार लोग हैं ना, ये कहाँ जाएंगे? मैंने 50 रुपीज़ दिए जो जायज़ थे, ये 100 लेते हैं मगर ये नाजायज़ है। ठेकेदार के साथ होते हैं। अजीज़ पठान 20-30 रुपये 20-30 रुपये कोई देता है कोई नहीं देता है ना। असां गाड़ियों कोन था खणायूं, गाड़ियों पंहिंजो अॻिते ॿिया खे खणाईंदा पिया कि असांजी आदत न आहे रूबरू तंग करण जी, गाड़ी खणाइण जी। वजह सिर्फ कारों की पार्किंग में लेता हूँ, कोई 30 दे देता है, कोई 50 दे देता है। वैसे रसीद में जो है 100 रुपये कार की पार्किंग है। हम किसी से लड़ते नहीं है, किसी से बदतमीज़ी नहीं, बस जो भी देता है जी सर। काफ़ी मूं एफ.आई.आरूं कयूं पे इलीगल पार्किंग जे मथां, काफ़ी माण्हू मूं बंदि कया आहिनि। जेके असांजो जेको एफ.आई.आर कयूं था उन में काफ़ी फ़र्क़ु पियो आहे इलीगल पार्किंग जो। जेको बि असांजे नॉलेज में अची थो वञे या जेको अहिड़ो इलीगल पार्किंग करे थो या पार्किंग माफ़िया आहे त असांजे मथां पर्चो था ॾियूं ट्रैफिक जी तरफ़ां। उहो ज़िम्मेदारी आहे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी। अगरि उहो शइ या जेके उन्हनि खे पार्किंग जो लाइ इन खे एन.ओ.सी था ॾियनि या उनखे कंट्रैक्ट था कनि, न ईअं न आहे। जेको नो पार्किंग आहे उतां गाॾियूं लिफ्ट थियनि थियूं। ईअं न आहे कि जेको पार्किंग हुजे उतो लिफ्ट थियनि या पैसा ॾियनि था। डेफिनेटली जेकी नो पार्किंग हूंदो उतां गाॾियूं लिफ्ट थींदा। इलीगल पार्किंग हुयूं उहे असां हाणे रिमूव कराए छॾियूं आहिनि। उनखे DMC खे लिखियोसीं, उहो उन्हनि कैंसिल करे छॾियूं आहिनि। हाणे असां उन ते कार्रवाई कयूं पिया त उनखे इलीगल उते पार्किंग नथा थियण ॾियूं। त हींअर त असां तमामु घणियूं एफ.आई.आरूं थी वियूं आहिनि इंडियन में। डेफिनेटली आहे जेको गाॾी पार्किंग बीठल न आहे त उनखे ट्रैफिक वारा खणनि था, उनखे फाइन कनि था। हिननि जो को ठीकदार सिस्टम कोन हूंदो आहे। हीअ हिकिड़ो फीस्ट आहे गवर्नमेंट जी। असांजे सुपरविजन SO कंदा आहिनि, DSP कंदा आहिनि ऐं बाक़ाइदा उनजो सिस्टम आहे, बाक़ाइदा उनखे चालान थिए थो, उनजी पेमेंट सरकार खे मिले थी। कराची शहर जी तारीख़ रही आहे त हिते इन क़िस्म जूं माफिया जनम वठण खां पोइ कुझु ई अरसो गुज़रण बाद हिकु मज़बूत माफिया जी शिकल इख्तियार करे वञनि थियूं ऐं पोइ अहिड़ियुनि माफिया खे ख़तमु करणु इदारनि लाइ हिकु वॾो चैलेंज बणिजी वेंदो आहे। इन करे हितां जी इंतज़ामिया खे घुरिजे त हिन वक़्तु इन सरगर्म पार्किंग माफिया ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे शहर मां गैर क़ानूनी पार्किंग जा अॾा ख़तमु कया वञनि। कैमरामैन बाक़िर रज़ा सां गॾु शहज़ाद जलवाणी, आवाज़ TV, कराची।